अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में मां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवां जो महमूद मुग़ल ऐं हमेशह जियां इहा ई दुआ खणी त करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखी आमीन सुम आमीन। मां हिन महिल पंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहियां ऐं लाइट जो शेड हेठि मथे थिए पियो, छाकाणि त दरिए खां जेका उस अचे पई थी त ॿाहिरि ककर बि आहिनि ऐं ककर बि आहिनि, त हल्को हल्को सीउ बि आहे। सर्दीअ जो मौसमु आहे, लाज़मन डिसंबर आहे त सीउ त हूंदो, त इन करे पहिरियों अर्ज़ु इहो ई कंदासीं त सियारे में जेको ओछण आहे उनजो लिहाज़ कजो, उनजो ख़्यालु कजो ऐं उन्हनि जे लाइ बि ओछण जो बंदोबस्तु कजो जेके सियारे में उनखे अफोर्ड नथा करे सघनि। उन ॾींहुं ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी पई मूं चयो पए त अॼु मां रिटायरमेंट तव्हां सां ॻाल्हायां, पर हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं ज़हन में अची जेका तव्हांजी ख़िदमत में पेश करणी आहे। त तव्हां ॾिसंदा कयो गौर सां त जॾहिं नवां सेशन्स शुरू थियनि था ऐं तव्हांजा ॿार कंहिं ॿिए क्लास में वञनि था त तव्हां महिरबानी करे उन्हनि जा जेके किताब ऐं कापियूं बचत में अचनि थियूं, जेके हाणे हू कंहिं ॿिए खे मतिलबु यूटिलाइज़ नथा करे सघनि, त महिरबानी करे कोशिशि कजो त को अहिड़ो को क्लास फेलो को अहिड़ो को वजूद को अहिड़ा के दोस्त हुजनि जिन खे किताबनि जी ज़रूरत हुजे, त तव्हांजा जेकॾहिं सुठा सुठा किताब त हमेशह सुठो हूंदो आहे, उहे जेकर उन्हनि ते पहुची वेंदा त हिकिड़ो वॾो ख़र्चु आहे जंहिंखां उहे बची पवंदा। अॻे त यूनिफॉर्म बि माण्हू ॾींदा हुआ, सुठा यूनिफॉर्म्स जेके मतिलबु सुठा पातल हुजनि उहे ॾेई सघिबा हुआ उनखे जिन खे उनजी ज़रूरत हूंदी हुई। त हिकिड़ी निगाह ॾिसो, इन में को हू पातल जो किसो कोन्हे ऐं कोई रखियल जो किसो कोन्हे, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कान्हे का। इहो ज़रूरी आहे त हिकिड़ी शइ जेकॾहिं वधि खां वधि कमु अची सघे थी ऐं जेकॾहिं कंहिंजो को भरम क़ाइमु रही सघे थो, सफ़ेद पोशी पंहिंजी जाइ ते मुरकी सघे थी, त इहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अहम इशू आहे। ऐं अॼु आहे डिसंबर जी 1 तारीख़ ऐं नवंबर जी 26 तारीख़ ते मूं पंहिंजे ऑफ़िस मां रिटायर कयो। घणनि खे इहा ख़बर आहे त मां डायरेक्टर सिंधियोलॉजी जी हैसियत सां कमु कयो पिए ऐं मां हिकिड़ी टीचिंग फैकल्टी आहियां जंहिं पंहिंजो आख़िरी ॾींहं ताईं क्लास वरितो पिए। अलाह जा किरोड़े कर्म थिया, अहसान थिया जो मां बख़ैर ख़ूबी पंहिंजे उहिदे तां मतिलबु उहिदे तां रिटायर थियुसि ऐं हाणे हुते हिकिड़ो ॿियो अहले इल्म अहले दानिश महिरबान वजूद उते मुस्तनिद आहे। हाणे ईअं त हीउ जेको कैरियर आहे त मुस्तक़िल, माना उहो जुमे जो ॾींहुं हुयो जॾहिं 26 तारीख़ ई 27 ते मुंहिंजो बर्थडे हुयो ऐं उन खां पोइ छंछरु आचिर सूमरु अंगारो मुस्तक़िल तव्हांजूं टेलीफोन कॉल्स मिलनि पियूं थियूं ऐं तव्हांजी मोहबत मूंखे मौसूलु थिए पई थी ऐं तव्हांजो बार बार हिकिड़ो इन्फ्लुएंस आहे त मां तव्हांखे ॿुधायां त रिटायरमेंट जी लाइफ कीअं आहे या छा थियो आहे या ज़िंदगी कीअं गुज़री आहे। त ज़िंदगी अल्हम्दुलिल्लाह ॿियनि त हसीन गुज़री आहे, सुठी गुज़री आहे, मालिक महिरबान आहे ऐं मोहताजी खां बचायो अथसि। आईंदे बि इहा ई दुआ आहे त हू कॾहिं कंहिंजो मोहताज न करे, पंहिंजे दर खां सवाइ कॾहिं बि कंहिंजी मोहताजी नसीब न करे, आमीन सुम आमीन। गलो आहे थोरो, बस ठीकु आहे। त ॻाल्हि इहा आहे त हाणे हिकिड़ो सुवालु पुछियो वञे थो त इहो जेके 60 साल गुज़रिया त उन में तव्हांजी फीलिंग छा आहे? फीलिंग कुझु बि कोन्हे। फीलिंग सिर्फ़ु इहा आहे त रब करीम मौक़ो ॾिनो ऐं इहा इनायत कयईं त उन मौक़े खे पंहिंजी निगाह सां ॾिसी सघिजे। ख़ुदि नज़ात मां बार बार अर्ज़ु कंदो आहियां, केतिरा माण्हू महल जोड़ाईंदा आहिनि, उन्हनि खे उन में रहणु नसीबु कोन्ह थींदो आहे। केतिरा महिरबान काशे सोचींदा आहिनि, उहा मुकमल न करे सघंदा आहिनि। अलाह जी इंतिहाई करम नवाज़ी थी वई जो इंसानु पंहिंजी निगाह सां पंहिंजे पाण खे ॾिसी वठे थो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उतां रुख़सत थियण जो हुनर बि खेसि अचे थो। 60 सालनि जी हयाती में तक़रीबन जेको 33 सालनि जो कैरियर रहियो, उन में मूं सिर्फ़ु हिकिड़ी शइ ॼाती जेका मां पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मोटो चई सघां थो ऐं उसूल चई सघां थो। मां तव्हां सां पंहिंजा तजुर्बा शेयर करणु चाहियां थो। उहो आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। अव्हां जी जेका बि नियत आहे न, यादि रखिजो अव्हां जी मुराद उहा ई हूंदी। तव्हां ॾिसिजो, माण्हू सूफ़ लॻाए थो न त हू उनखे कणिक कोन मिलंदी, ॿेर लॻाईंदो न त उनजी जॻह ते जेको सोचे त हाणे हिते ज़द्दालू थी पवनि, कोन थींदा। त मूं लाइफ में सिर्फ़ु इहा शइ ॾिठी आहे त उहे माण्हू जेके तव्हांजे लाइ खॾ खोटीनि था, ख़ुदा माफ़ु करे पाण ई किरनि था। जेके माण्हू तव्हांखे सरफ़राज़ कनि था, ख़ुदा उन्हनि खे बेनता नवाज़े थो। लाज़मन हर माण्हू जो हिकिड़ो मेंटोर हूंदो आहे, आइकन हूंदो आहे, हिकिड़ो अॻियां वधाइण वारो हूंदो आहे, जिन अॻिते वधायो असां हमेशह उन्हनि जे क़दमनि ते हथ रखिया। जिन डिच कयो उन्हनि जी ख़बर पइजी वई, ऐं जेकॾहिं ख़बर पई त इहो बि रब जो वॾो अहसान आहे त ख़बर पए त केरु धोखो करे पियो थो या केरु राह मटाए पियो थो। गिरफ़्त हाथों की ढीली हुई तो इल्म हुआ, गिरफ़्त हाथों की ढीली हुई तो इल्म हुआ, ये वो जगह है जहाँ रास्ता बदलना है। त पोइ जंहिं महिल उहा गिरफ़्त ढरी थी पए त परवरदिगार एतिरो शऊर ॾिनो त आहिस्ते आहिस्ते माण्हू उतां परे थी वियो। इहा बि हिकिड़ी करम नवाज़ी जी इंतिहा ई आहे। ख़ुदि नज़ात जेको टियों अहसासु हिन सॼी नौकिरीअ में थियो आहे, पेशावर हिसे में, उहो इहो आहे त जेकॾहिं तव्हां कमु करणु चाहियो त करे सघो था, नथा करणु चाहियो न त 1000 तावीलूं आहिनि, 20 बहाना आहिनि। मां खिलंदो आहियां हमेशह ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां, जुमिलो चवंदो आहियां 10 बहाने करके ले गई दिल,
इहो त भले गीत हुजे या नग़मो हुजे या छा हुजे, पर 10 बहाना हूंदा आहिनि तव्हां वटि, मूं वटि हूंदा आहिनि, कमु नाहे करिणो। मूं ॾिठो त अलाए केतिरा महिरबानी हुया जिन मूंसां गॾु कमु करणु पसंदि न कयो ऐं न कयो आख़िर ताईं। पोइ हिकिड़ो दौर हो जॾहिं मूं हुनखे चवणु छॾे ॾिनो, मूं सम्झो त हाणे हिनखे चवंदुसि त मतिलबु मां ख़मख ई अॼु सुभाणे 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 त कॾहिं ख़तमु थियणी ई कान्हे का न, जॾहिं त सुभाणे आहे ई कान। असां हिकिड़े ॾींहं में जीअंदा आहियूं, असां अॼोके ॾींहं में जीअंदा आहियूं। इहा ॻाल्हि असांखे सम्झ में कान थी अचे। माफ़ु कजो, थोरो ॾुखायल दिलि सां इहे ॻाल्हियूं मां तव्हां सां करणु चाहियां थो। हिकिड़ो त असांखे इहा ख़बर कान थी पए त अॼोको ॾींहुं असां वटि आहे, अलाह करे सुभाणे बि हुजे, पर सुभाणे आहे किथे? अॼोको ॾींहुं आहे असां वटि। उन अॼोके ॾींहं में असां जेको कुझु बि करे सघूं था, उनजो सुम्हण खां पहिरीं जेकॾहिं पौतामेल करे वठूं थोरो ईअं ससरी जाइज़ो त यार अॼु हीउ सुठो थियो, हीउ ख़राबु थियो, ज़िंदगी सवली थी सघे थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे हिसे जो कमु छो कोन था कयूं? कॾहिं असां गौर कयो आहे महीने जी एंड में, भले तव्हांजी ऑफिशियल चेयर हुजे, डू यू हैव दी फीलिंग दैट यू हैव गॉट दी कैलकुलेशन ऑफ द डेज़ दैट यू पास्ट? छा असां वटि उन ॾींहं जी कैलकुलेशन आहे त ॾींहं छा कयोसीं, हलो ॾींहुं वियो हिकिड़े पासे, छा असां महीने जी कैलकुलेशन असां वटि आहे त महीने में असां छा कयो आहे? हलो ठीकु आहे, महीने खे हटायो, छा असां साल जी कैलकुलेशन कई आहे त साल में असां वटि छा आहे? ज़रूरी न आहे माण्हू डायरी लिखे, इहो ज़रूरी न आहे। कैलकुलेशन जेका असां डायरी जे हवाले सां ज़रूरी न आहे त तव्हां डायरी लिखो ऐं तव्हां उनखे ईअं कयो, इट्स नॉट नेसेसरी। पर अंदर में हिकिड़ी डायरी हूंदी आहे, उनजा हिकिड़ा सुफ़ा हूंदा आहिनि, अंदर जी डायरी में सॼा औकात तइ थियल हूंदा आहिनि। छा असांजा वर्क ख़ाली आहिनि? ख़ातिन हज़रात, इहा ॻाल्हि तमामु अहम आहे। छा असांजे अंदर में असांजे डायरीअ जो वर्क ख़ाली आहे? असां वटि शेड्यूल में कुझु बि न आहे लिखियलु असांखे छा करिणो आहे? अच्छा, जेकॾहिं शेड्यूल में न आहे लिखियलु त छा असां वटि इहो लिखियलु आहे त असांखे छा थी वियो, असां छा करे आयासीं? कॾहिं असां सोचियो आहे न ते? केतिरा दफ़ा दिलि चवंदी उन्हनि कलीग्स खे माण्हू चवे त महिरबानी कयो, ॾिसो ल्यूक्रेटिव सैलरीज़ आहिनि, पघारूं आहिनि, हीअ आहिनि, हू आहिनि, डेली माण्हू अचे थो ऑफिस में, चांहि पीए थो, कॉफ़ी पीए थो, उनखां पोइ रुख़सत थी वञे थो। पर न, हाणे हिते हिकिड़ो उसूल चवंदा आहिनि त जेकॾहिं को साहबु कमु नथो वठी सघे त उहो नाकार आहे, हुनजे माथे हथनि खां हुनखे कमु वठणु घुरिजे। ओके, नाकार हूंदो माण्हू, पर जेकॾहिं को कमु नथो करणु चाहे त उनजो जवाबु हूंदो असांखे ट्रांसफर कराए छॾियो, सयो तव्हां हटाए छॾियो। जेकॾहिं दुनिया में ट्रांसफर्स ऐं हटाइण जेकॾहिं मसइलनि जो इलाजु हुजनि न ख़वातीन हज़रात, त हर ॿियो माण्हू ट्रांसफर थिए। हा, बहरहाल इहे अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि, इहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते बहस बि थी सघंदा, इन करे मां बहस करण जो क़ाइल न आहियां, हथ ॿधी माफ़ी करंदो आहियां, इन करे मां हिकिड़े पासे ते ठीकु आहियां। पर पॉइंट इहा आहे त जेकॾहिं असां करणु चाहियूं, जो आना चाहो हज़ार ही ले, मतिलबु को मौसम कोन्हे, को बारिश कान्हे, को इशू कोन्हे, पहुचणो आहे त पहुचणो आहे, करिणो आहे त करिणो आहे, सोचणो आहे त सोचणो आहे, रुॻो अंदर जी डायरी में लिखियलु हुजे त छा करिणो आहे। तव्हांखे पहिरीं बि हिकिड़ो किसो ॿुधायो हुअमि, अॼोके हिन मौक़े ते ॿुधाइणु चाहियां थो। जेके चवंदा आहिनि न सुभाणे कंदासीं, जेके बार बार चवंदा आहिनि न सुभाणे थींदी, हीअ शइ सुभाणे मुकमल थींदी, ज़िंदगी जी का ख़बर न हूंदी आहे। अलाह करे वॾी ॼमार माणियो, ख़ुशि हुजो, असायता हुजो, सेबायता हुजो। जॉर्ज नाले हिकिड़ो माण्हू हुयो, मैकेनिक हुयो, शाम जो गैरेज हूंदी हुई, ॾाढी मज़ेदार ज़िंदगी गुज़ारींदो हो, उते कमु कंदो हो, शाम जो मोटी ईंदो, सॉरी ॾींहं जो गैरेज हूंदी, शाम जो मोटी ईंदो। ॿारड़ा बछड़ा स्कूलनि में पढ़िया पिया, अचे बहितर थी पए, कंहिं हुनखे सलाह ॾिनी त तूं थोरी महिनत कर, तूं थोरी महिनत कर, ऐं महिनत करण खां पोइ ईअं कर त सुबुह जो क्लासिस वठि, शाम जो गैरेज ॾिस, थोरा तरबियत थी वेंदी त का सुठी तोखे नौकिरी मिली वेंदी। ठीकु चयो। हुन महिनत करणु शुरू कई त घरवारनि चयो त ॾिसो असांखे थोरो टाइम ॾियो, असांखे थोरो टाइम ॾियो, थोरो असां सां गॾु हुजो, ॿार वधनि पिया। घरवारी चयोसि, चई हा बसि हीअ करे वठां। हलो ठीकु थियो, उहा डिग्री मिली त वरी ॿिए जी तमन्ना थी, ॿार थोरा वॾा थिया, घरवारी सम्झाए सेकेंडरी में अची विया आहिनि, चई न न बसि टाइम ई टाइम आहे, करे था वठूं पाण सां। वरी थोरो वक़्तु गुज़रियो त हाणे हुनखे हिकिड़ी नौकिरी मिली वई, नौकिरी मिली वई त गैरेज बि हले पियो, नौकिरी बि हले पई, अर्निंग सुठी थिए पई। हुन चयो ॿई कम गॾु करणा आहिनि। घरवारी चयो एतिरो बिज़ी न थी, एतिरो बिज़ी न थी, ॿार कॉलेज में आया आहिनि, उन्हनि जो कैरियर आहे, हुन सां गॾु हुजूं, टाइम ॾे। चई बसि कयूं पिया। किसो मुख़्तसिर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जॾहिं जॉर्ज नए घर में शिफ्ट थी वियो, ऐं हुन नए घर में अची सोचियो त बैंक बैलेंस बि काफ़ी आहे, हीअ शइ बि ठीकु आहे, हू शइ बि ठीकु आहे, ॿारनि जी शादियुनि जा ख़र्च बि आहिनि, ऐं जॉब बि ॾाढो आसाइतो आहे। सुभाणे खां सभु शयूं छॾे ॾींदुसि, सुभाणे खां सभु कम उहो ई कंदुसि, ॿारनि खे टाइम ॾींदुसि, हीअ कंदुसि, हू कंदुसि, सुभाणे खां वठी। ऐं पोइ आराम सां सुम्ही पियो, ॿिए ॾींहुं कोन उथियो।
हीअ जेको असां कंदा आहियूं न सलूक, इहो असां पंहिंजी फैमिली सां कोन कंदा आहियूं, असां पंहिंजे कम सां कंदा आहियूं। इहो सलूक असां पंहिंजे कम सां कंदा आहियूं। इहो असांजो कमु आहे जेको बार बार चवंदो आहे पहिरीं हिन खे ईअं करे वठि, हिन खे ईअं करे वठि। असां पोइ कंदासीं न, असां पोइ कंदासीं। ख़ौतिन ज़ात पंहिंजी डायरी जे वर्क ते लिखणु घुरिजे, असां पोइ कॾहिं कंदासीं। अंग्रेज़ी ज़बान में ॿुधो अथव न, नाउ और नेवर। भई इहो कोटेशन आहे, इहे जुमिला आहिनि। पोइ कंदासीं। अल्लाह करीम असां सभिनी खे पोइ नसीबु करे। आमीन सुम आमीन। करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। सोचिजो, थोरो गौर कजो, अंदरि जी डायरीअ खे थोरो खोले ॾिसिजो, वर्क ते छा लिखियलु आहे। ॾिसो बिल्कुलु क्लियर ॻाल्हि अथव। असीं कंहिं माफ़ु कजो, जुमिला ॾाढा ॾुखिया आहिनि, पर मां चवणु चाहियां थो, असीं कंहिं ॿिए खे धोखो ॾेई सघूं था, पंहिंजे पाण खे नथा ॾेई सघूं। असां पंहिंजे पाण खे छा धोखो ॾींदासीं। आईने जो अक्स जॾहिं असां ते मुरके थो त असां खणी केतिरो हीअं कयूं न, शीशे तां उहो अक्स नथो लहे, जो ईअं थिएव थो। तव्हां केतिरो रबिंग कयो न, रब ऑफ कयो, कुझु कोन्ह थींदो। उहो अक्स उते ई मुरकंदो। उन अक्स खे असांजी ख़बर आहे, ऐं उहो अक्स ई ख़ौतिन ज़ात असांजे अंदर जी डायरी आहे। बशरत हयात इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। फ़ी अमान अल्लाह। अला भाई।